ढिलो मकर ढोल ढिलो ना तो निमाणी असी कोने कमीनीअ जो बिगर तो बिलो कोने कमीनीअ जो बिगर तो बिलो ओ मुझा अल्लाह तो के वास्तो वाह मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो ऐं मोहम्मद जी आल जो वास्तो थिए ओ मौला अॼु हे लखु सलवात हर महीने जी 23 जेका हिते लखु सलवात थींदी आहे ADPP मरहम साईं ग़ुलाम मुस्तफ़ा मंगी साईं जे ईसाले सवाब ख़ातिर थींदी आहे मोहम्मद आले मोहम्मद जे सदके ग़ुलाम मुस्तफ़ा मंगी साईं खे जन्नतुल फिरदौस में आका करीम जो पाड़ो कचहरी ऐं ग़ुलामी नसीब फरमा ओ मौला साईं ग़ुलाम रसूल मंगी साईं खे डॉक्टर अब्दुल रहीम मंगी साईं खे फ़कीर मोहम्मद मंगी साईं अमीर अली साईं खे साईं जे सभिनी भाइरनि अमड़े न्याणियुनि खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ मुंहिंजा मौला साईं वारनि जे रोज़ी रिज़्क दीन ईमान इज़त में बरकतूं अता फरमा हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा जेके बि मंगी जेके बि बुरड़ा हिन दुआ में शरीक आहिनि सभिनी जा क़यामत ताईं वेड़ा ई वसंदा रहनि हिननि जा बच्चा घर आबाद फरमा ओ मौला अॼु जंहिं बि मूंखे दुआ जे लाइ चयो जंहिं बि साईं ग़ुलाम रसूल साईं डॉक्टर अब्दुल रहीम साईं खे जंहिं बि दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार साफ़ी हाकिम अली रिंद बलोच साईं जा बच्चा घर आबाद फरमा गुलज़ार फुल पोटरो साईं खे साईं जे बचड़नि खे सिहत वॾी हयाती अता फरमा मुंहिंजा रब असां जेके बि जुमिले जेके बि न दुआ में वेठा आहियूं अॼु असां सभिनी जो बेड़ो तार बीमारनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा ओ मौला ऐं महबूब जी सारी उम्मत खे फिरके वारियत खां बचा ओ मौला असांजे सिंध धरती वतन पाकिस्तान खे ज़मीनी आसमानी आफ़तनि खां पनाह ऐं निजात अता फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी